अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो दोस्त ऐं होस्ट कामरान सोलंकी ऐं असां खणी अची रहिया आहियूं अव्हां जे लाइ मुनफरिद बेहतरीन ऐं दिलचस्प प्रोग्राम जंहिंमें तव्हां मिली सघो था पंहिंजे पसंदीदा सेलिब्रिटी सां, जिते हूंदियूं खटियूं मिठियूं ऐं मोहब्बत भरियूं कचहरियूं। ऐं हा दोस्तों, अव्हां जी पंहिंजी पसंदीदा सेलिब्रिटी सां गॾोगॾु असांजी सिंध धरती जो उहो लिकियल टैलेंट जेके पंहिंजे पाण खे मञराइण चाहिनि था, उन्हनि सां बि अव्हां जी मुलाक़ात कराईंदासीं कचहरी विद कामरान में। सो तेसिताईं सब्सक्राइब कंदा अजरक स्टूडियो यूट्यूब चैनल खे ऐं घंटी जे बटन खे ज़रूर दबाईंदा जीअं सभ खां पहिरियां नोटिफिकेशन अव्हां खे मिले। ऐं हा दोस्तों, ॾिसण न विसारींदा अजरक स्टूडियो ते।